नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा आहियूं त ज़िले इंतज़ामिया कोरोना केसिस में वाध सबबि वफ़ाक़ी राजधानी शहर इस्लामाबाद में 2 महीननि जे लाइ कलम 144 लागू करे छॾियो। इस्लामाबाद में अवामी हंधनि ऐं ॿियनि हंधनि ते मास्क जो इस्तेमालु लाज़मी करार ॾिनो वियो। नोटिफिकेशन मूजिबि अवामी हंधनि ते मास्क न पाईंदड़नि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। कोरोना वायरस में वाध खां पोइ इस्लामाबाद जे 5 सेक्टर्स खे बि सील कयो वियो आहे। सील कयल सेक्टर्स में IT2, IT4 ऐं F11 शामिल है। सेमिनार, मज़ारूं बंद रहंदियूं। वापारी सरगर्मियूं, पार्क जुमो, छंछर, आचर ते मुकमल तौर ते बंद रहंदा। मार्केटूं शाम जो 6 वॻे ताईं खुलियल हूंदियूं। छंछर, आचर ते समूरियूं मार्केटूं बंद हूंदियूं। करियाना स्टोर, मेडिकल स्टोर, फ्रूट, सब्जी, खीर, ॾही वारे दुकान खे पाबंदी खां छूट हासिल हूंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।